कसरत गुनाह, कसरत इस्यान, घणियुनि बेफरमानियुनि जे करे माण्हू जे चेहरे जो नूर निकिरी वेंदी, दिल जो सुरूर मोकलाए वेंदो, रिज़्क़ जी बरकत खजी वेंदी, कारोबार ते बंदिश पइजी वेंदी। गुनाहनि जे करे इंसान कर्ज में मुब्तला थींदो, जिस्मानी बीमारियुनि में मुब्तला थींदो, बेवक्त में बारिशूं बसण शुरू थींदियूं, विजूं किरंदियूं। ये सब अहादीस मुबारक में ये शयूं साबित है। कसरत गुनाह जे करे इंसानन जे मथां तरह तरह जूं आज़माइशूं, तरह तरह जा इम्तिहान नाज़िल थींदा। उन वक्त में बाने ते हक़ जो पंहिंजे दर ते तौबह ताइब रब जे दर ते मोट पंहिंजे मालिक जी बारगाह में बख्शिश जॾहिं रब जे दर ते माफ़ी वठे थो, रब्बुल आलमीन जल्ल शानो जी सारी जिंदगी जा गुनाह बख्शिश थी। ऐं उन बख्शिश जो असर इहो ज़ाहिर थींदो जो उहे फुरियल नेमतूं वरी उनखे रब वापस अता फरमाए। अगर अज फसल तुझो तबाह थी वियो आ, तू सच्ची दिल सां तौबह ताइब थी त वरी इन खां भलो फसल वरी रब अता करे। घर बुॾी वियो आ, तू रब जे दर ते मोट कर त ॿुॾीअ जा बीणा। अगर तंग दस्ती आ, मुफलिसी आ, मिस्कीनी आ, अल्लाह जे दर ते माफ़ी वठ, तौबह ताइब थी।